रहीम। अल्लाहुम्मा कुल्ल वलिय्यका हुज्जत इब्निल हसन सलवातुका अलैहि व अला अवाइही फी हाज़िहि सआत व फी कुल्ल सआ वलिय्यम व हाफ़िज़न व क़ाइदन व नासिरा व दलीलन व ऐना हत्ता तुस्किनहू अर्रक़तो व तुमतिअहू फ़ीहा तवीला। जेतिरो जनाब जे ज़हनन में इंतज़ार इमामा वाजिब समझी ओतरी बुलंद सलावात पढ़ो। अज़ादारी अज़ादारान इमाम हुसैन जी मुहाफ़िज़त वास्ते गरीब ज़बानुन खे मुअत्तर कयो सलावात बुलंद आवाज़। काफ़ी तादाद में सादात गैर सादात नौजवान बुजुर्ग ज़िक्र पाक में तशरीफ़ फरमा। एक अड़ी सलवात पढ़ो जी मदीने जा सैयद लाई के सलवात इन बुलंद तर सलावत। माशाअल्लाह काफ़ी तादाद में ज़िक्र पाक में मोमिनीन तशरीफ़ फरमा। गर्मी की शिद्दत आ पोबे एतरे तादाद में अमान जो ज़िक्र पाक में बहन यकीनन अज़ीम इबादत आ। एक अड़ी सलवात पढ़ो अठे इमाम रज़ा जो हरम याद अचे बुलंद तर सलावत। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सलवात अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला अशरफिल अंबिया वल मुरसलीन। सुबह गरजी सलवात। अम्मा बादो फ़क़त क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ज़रबतु अलीय्यिन यौमिल ख़ंदक़ अफ़ज़लु मिन इबादत सकलैन। सलवात। मजमू घणो आहे सलवात सभिनी खे अचे थी। कहिड़ी सलवात पढ़ो जीअं सैयद लाई के सलवात आहिनि मिली करे बुलंद तर सलवात। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व दुआ है अल्लाह 14 मासूमीन जो सदको अमा तमाम सादात गैर सादात नौजवानन बुजुर्गन हुसैन मौला जे अज़ादारन जो हिन पाक ज़िक्र में अचण वेहण करीम रब पंहिंजे दरबार में क़बूल फरमाए। राज इन टाइम सख्त गर्मी के मौसम में पंहिंजा कमकार मसरूफियातूं छॾे ज़िक्र पाक में तशरीफ़ फरमायो। हर कदम ते पाक सैयद अवां खे अजरे अज़ीम अता फरमाए। मुझे भाइरनि जो ही सालियानो फर्शे गम लंगर न्याज मेहनतूं कावशूं करीम रब पंहिंजे दरबार में क़बूल फरमाए। इन्हनि जे घरनि जे मथां अल्लाह पंहिंजी रहमतुनि बरकतुनि जो नुज़ूल फरमाए। जिन मरहूमीन जे इसाले सवाब जी मजलिस आहे ख़ुदावंद आलम उन्हनि जा दर्जात बुलंद फरमाए। सादात जूं दुआऊं मुंहिंजे ज़िम्मे आहिनि साईं बका साईं आशिक़ हुसैन शाह ज़ाहिद हुसैन शाह दीगर जिन जिन ज़वार साईं समेत भाईजान जिन जिन अज़ादारनि दुआउनि जो हुकुम कयो आहे। करीम रब मां कंहिं कंहिंजा नाम खणा तो समीउल बसीर आहे। नाला भी जाने थो दुआऊं भी जाने थो। आख़िर ताईं जेके भी हथ दुआ जे लाइ बुलंद आहिनि इमाम हुसैन जे हथनि जो वास्तो हर अज़ादार जी दुआ पंहिंजे दरबार में क़बूल फरमा।
करोड़ दुआओं जी आखिरी दुआ असांजे वारिस इमाम ज़मान जो जल्दी ज़रूर फरमा। इन्हनि सभिनी दुआउनि जी क़बूलियत वास्ते मिली करे बुलंदतर सलावात पढ़ो ख़ानदान तक़दीर। नारे तकबीर मजमू घणो आहे वहदहू ला शरीक रब जो इस्म बुलंदा बुलंद आवाज़ सां वठो नारे तकबीर। मिली करे नारे रिसालत नबियुनि जे सरदार नबी जो सोनो नाम बुलंद आवाज़ सां नारे रिसालत। यक ज़बां थी करे नारे हैदरी। मजमू घणो आली इमाम जो पाक इस्म हलाली हरामी जी पहचाना हथ बुलंद करे बुलंद आवाज़ सां नारे हैदरी। हुसैनियत हुसैनियत ॾाढियां चओ हुसैनियत यजीदियत अहल बैत जे हर दुश्मन ते लानत। एतरी बुलंद सलवात पढ़ो ख़ानदानी तक़दीर। इजाज़त आहे बाबा मां 2 मिनट नौकरी पेश कयां। मूंखां पहिरियां वाजिबुल एहतराम भला मौला जा मदा असन अंदाज़ सां सुहिणे तरीक़े सां मोहम्मद आले मोहम्मद जी मदा सराई बयान करे विया। मूंखां बाद में भी इल्मी अदबी हवाले सां मोतबर शख्सियात पंहिंजे पंहिंजे अंदाज़ सां मालिकनि जो ज़िक्र बयान कंदा। अगर ज़हन हाज़िर हुजनि तो 2 मिनट गदागिरी पेश कयूं बाबा। गर्मी जो मौसम आहे परे परे जा आज़ादार चेहरा ज़िक्र जी ज़ीनत आज़ादार नौजवान बुज़ुर्ग नंढा बच्चा ज़िक्र में तशरीफ़ फरमा। सॼो ॾींहुं गर्मी जी शिद्दत रही पोइ बि एतिरे कसीर तादाद में रात जे हिन टाइम अमान जो ज़िक्र पाक में वेहण ज़वार इन ॻाल्हि जी वाज़िह दलील आहे। असां ज़माने वारनि खे सबक़ इहो था ॾियूं कि बेशक असांजो इमाम बज़ाहिर असांजी नज़रुनि खां ग़ाइब आहे पर अदा पोइ बि असां आस्ताने ते वेही इंतज़ार था कयूं बिस्तरा कुल्हनि ते खणी दर बदर ठोकरूं कोन था खईंदा। वॾी महिरबानी आले मोहम्मद तव्हां क्या बात करे। हथ कंहिं कमीने जा मोहताज न थियनि जेके गर्मी जे हिन मौसम में हिमायत मौला में बुलंद थी विया। वॾी महिरबानी जेके ज़िक्र परस्त वेठा आहियो नबीअ कोन्हनि जो फरमान मजलिस 2 हिसाबनि जे करे पढ़बी आहे सही आज़ादा। हिकु टाइम जे हिसाब सां हिकु मोमिन जे तावन सां सादात जी मोहब्बत आहे बानियान जी हुज्जत आहे। इन करे ज़ाकिर ख़तीब जी हैसियत सां न बानी जी हैसियत सां दामन वक़्त में गुंजाइश कोन्हे फ़क़ति 2 जुमला फ़ज़ाइल जा 1 जुमलो मसाहिब जो। मूंखां बाद में पढ़ण वारा महिमान तशरीफ़ फरमा। नबी कोन्हनि जो फरमान जनाब जे साम्हूं तिलावत कयो आहे। मुजस्सिमे रहमत अंदली पे गुलिस्तान खुदा हसनैन जो सोनो नानो फरमाए थो ज़रबतो अलीयन यौमिल खंदके अफ़ज़लो मिन इबादत सकलैन। ओ ज़माने वारो मुझे भा अली जी खंदक जे ॾींहं वारी 1 ज़रब सकलैन जी इबादत खां अफ़ज़ल आहे। वॾी महिरबानी। हे हथ इमाम रज़ा जे रोज़े ते लॻनि जेके हिमायत अमीर अल मोमिनीन में बुलंद था थियनि। सोचणो ही आहे बाबा साईं पुराना मजलिसी वेठा आहियो ज़वार अली मौला जी आहे 1 ज़रब। डॉक्टर साहब एतिरो कीमती छो थी वई जो सकलैन जी इबादतुनि खां अफ़ज़ल। सब पढ़िया लिखिया बैठा आयो। ज़रब है मैदान जंग जी। जंग के अरबी में बाबा चेबो है जिहाद। अदा सही जिहाद आहे फुरूए दीन में 6 नंबर ते। मां फौरन मकसद जी गाल कया कि जह अली जे 6 दर्जे जे इबादत जे एक इशारे जो मुकाबलो सकलैन नथा करे सगन तो उन अली जी बाकी जिंदगी जो मुकाबलो केर कंदो। याती हुजे हे हथ के कमीने जा मोहताज न थियन। भैया दा बुलंद करे मुल्ला मार नारो हैदरी। सोचणो ही आ मुख्तसर सैयदादा ता ज़वार अली मौला जी 1 ज़रब एतरो कीमती छो थी वई जेका इन हदीस जी शरह तारीख में मिले थी वई। इन जे लाए त उन वक्त इस्लाम मदीने में हो। रसूल मदीने में रसूल जा साहब मदीने में कुरान मदीने में अहल बैत मदीने में मुश्किल दौर जा असां ख़तीब आहियूं। अदा खुली था पढ़ूं सोशल मीडिया है ज़मानो जीण कोन थो जे इशारनि में था पढ़ूं। कोई मोमिन दाद कोन था ॾियनि जेके नौजवान वेठा आहियो इशारनि ते ॻाल्हाईंदा कोई। इन लाइ इहा 1 ज़रब एतिरो कीमती थी वई जो आलिमनि लिखियो तफ़सीरुनि में हदीस जी शरह में जेका शरह लिखी वई आहे त उन वक़्तु इस्लाम मदीने में रसूल मदीने में रसूल जा साहब मदीने में कुरान मदीने में अहल बैत मदीने में नबी जा साला मदीने में नबी जा सलाम यार वहां जे हथन ते
जेके हिमायत अली में बुलंद थी विया नबी जा सोहरा मदीने में पूरो इस्लाम भाईजान मदीने में हो मदीने का बाहर जेका भी आबादी सब इस्लाम दुश्मन आबादी अदा तो उन वक्त सब का वडो दुश्मन इस्लाम अबू सुफियान बड़ी मेहरबानी उन पूरी कोशिश कई जंग बहादुर ऐं उहद जी लड़ाई खां बाद में जेतिरो दुश्मन इस्लाम कुवतूं आहिनि सब कट्ठे कया वठी वञा मैदान में वञी कया मुसलमाननि ते हमलो न छॾिया मदीने के न मदीने में रहण वारनि के इहो प्रोग्राम बनाए अरब जे हिक हिक कबीले वटि वियो उन्हनि मां माण्हू चूंडण शुरू कई तहां जे कबीले में फलाणो माण्हू हले अव्हां जे कबीले में फलाणो माण्हू हले अफराद चूंडे चूंडे अबू सुफियान जे ज़हन में हिक बहादुर आयो आ जंहिंजो नालो आमिर बिन अब्दो वुद अदा जंहिंजी दावा ही सैयदादा तमा 1000 बंदे सां अकेलो विढ़ंदो आ ज़वार इहो सोचे उन जे दरवाजे ते आयो दकुल बाब कई आमिर दरवाजो खोलियो पंहिंजे दरवाजे ते कबीले जो सरदार के ॾिसी जे तो न्यापो करे हां त मां पाण अचां दर खोल तो संवे ही गाल कहणी आ वेहण लगा अबू सुफियान अमर बिन अब्दो जे पासे ने हारे चतो असा कयो हन मुसलमानन सब जगू एक बहादुर भी उहद एक बहादुर भी उहद मां ठायो आ प्रोग्राम बस इता तोखा उठी डायरेक्ट मदीने ते हमलो कंदो न मदीने के छडींदुस न मदीने में रहण वारन के छडींदुस असा अगे कयो हन मुसलमानन सब जगू एक बहादुर भी उहद साईं किबला माके ना है खबर मौसमी गर्मी जी मौसम जो असर कहते आ मोहब्बत अली जी ठंडक है जे दिल में आ जेके नौजवान बैठायो अबू सुफियान के तो असा कयो हन मुसलमानन सा आगे बजंगू एक बहादुर भी उहद मुसलमानन में एक जवान आ जेको बहादुर में हुयो 22 सालन जो उहद में थियो 23 सालन जो पर एडो वडो बहादुर आ हर मैदान में असा के भजन ते मजबूर करे दिनो थे मां तुझे दरवाजे ते हली आयो तुझी दावा है त मां 1000 बंदे सा किलो वड़ आ न तो के 1000 सा वड़ाइंदुस न तो के 500 सा वड़ाइंदुस न तो के 300 सा वड़ाइंदुस बस इते लिखी दे तो के उन अकेले जवान सा विड़ो आ तो के उन अकेले जवान सा विड़ो हथ मातमी जो होजे हिमायत अली में किए न बुलंद थे जिनमल बाबा चई न अकेले जवान सा विड़ो आ अमर बिन अब्दो वद उठ्यो बे पासे दे मुंह करे जदो कबीले जो सरदार जरूर आ पर 1000 जने सा अकेलो वेहण वारो मां अकेले जने सा विड़ा चया मुजी तौहीन कोने अबू सुफियान कुल्ले ते हथ रखी जदो इया खबर त मैदान में पौधाई ना आयाती जे आले मोहम्मद तमा क्या बात मौला जवानियों बच गए जई मेहरबानी सोनो ता बुधो अल्लाह तवा जी इबादत कबूल इया खबर तो मैदान में पौधे जे तो अच्छा तुजू ट्रे गालियों समझ में पहरियो दरते हली आए नंबर 2 मदीने ते हमलो कयो नंबर 3 उन अकेले जवान सब अच्छा जवान सा वेढ़ाणो थई दस तो सही उन जवान जो नालो छा है या सैयदा मुझी जबान में असर दे ताकि हम जुमलो तुझे मोहब्बत जे ज़हन ते पहुंचाए सका ट्रे गालियों तुझ समझ में आऊं दर ते हली आए मदीने ते हमलो कहणो अकेले जवान सा वेड़ो अच्छा जवान सा वेड़ाणो थई उन जो नालो चाहे उन जो नालो चाहे उन जो नालो चाहे तारीख इस्लाम किताब वारो लिखे जो अबू सुफियान जे तो उन जो नालो आ हैदर उन सलामा मांजे हथन ते उन जो नालो आ हैदर तुझे चेहरे ते मुस्कुराहट अची वई छो जो तुझे दिल में इश्क अली आ पर किताब वारो भा लिखे तो जिनमल नाम हैदर आयो ना एडी का तेशत ही तुझे मुर्शिद अली जे नाम ते अबू सुफियान जे चेहरे जो रंग तब्दील थी वियो हाणे त या अली चवण खां न घबराइंदो कर जे जो बि नाम अली बुधण सा चेहरे जो रंग तब्दील थी वने या अबू सुफियान या अबू सुफियान जो पुत्रा आधा बुलंद करे हैदर जियो बिस्मिल्लाह बड़ी मेहरबानी जे तो 4 गालियों तुझू समझ में दरते हली आए मदीने ते हमलो कहणो मुखे उन अकेले जवान सा मिलणो जैसा विढ़णो आ उन जो नालो हैदर अच्छा ज हैदर सा वेढ़ाणो थई माके दस यो हैदर विढ़ंदो किया यो हैदर विढ़ंदो किया 1000 जने सा अकेलो विढ़ो अकेले हैदर सा जो तो विढ़ा हैदर विढ़ंदो किया तलवार संभड़ंदो आ
नेज़े सामड़ंदो आ, उठ ते चढ़ी विढ़ंदो आ, घोड़े ते चढ़ी विढ़ंदो आ, अॻियां हमलो कंदो आ, पोयां हमलो कंदो आ, सॼे हमलो कंदो आ, खॿे हमलो कंदो आ। वॾी ॻाल्हि ॿुधा, भॼंदो आ या न? भॼंदो आ या न? चए न पुछ त हैदर विढ़ंदो कीअं? चए न ज़रूरी ॿुधाए, मां 1000 ॼणे सां अकेलो विहण वारो, अकेले हैदर सां जो तूं विढ़ाए, तोर तरीक़ो ॾस त हैदर विढ़ंदो कीअं? जंहिंजे नाले में एॾी दहशत आहे, नाम थो खणे सरदारा, पोइ बि चेहरे जो रंग नीलो पीलो थी थो वञे। जंहिंजे नाम में एॾी दहशत आहे, ॾस मां के हैदर विढ़ंदो कीअं? हाणे ॿुधो, दुश्मन इस्लाम ज़वार तुंहिंजे मुंहिंजे पीर अमीर अल मोमिनीन जी तारीफ़ करे कीअं थो। अबू सुफियान जदो पहिरियां हूअं ई असां आमो साम्हूं थियासीं जंग बदर में, जंग बदर में जे तो मुंहिंजी फौज हुई 1000, मुसलमान हा 313, हे सभु अमीर हा, मुसलमान गरीब हा, हिननि सभिनी वटि हथियार हा, मुसलमान हथे खाली हा, मुंहिंजी फौज सवारिन ते ही, मुसलमान तकरीबन पैदल हा, मुंहिंजी फौज वटि हथियार हा, ही हथे खाली हा। ॻाल्हि बिल्कुलु वाज़े हा, मुंहिंजी फौज आकिड़जी वई, असां 1000, हे 313, असां सभु अमीर, मुसलमान गरीब, असां सभिनी वटि हथियार, मुसलमान हथे खाली, हिन तकबुर में हा, असां कंदासीं हमलो, मुसलमान भॼी वेंदा, पहाड़नि ते चढ़ी वेंदा। जतो हिन तकबुर में हा, अॻियां निकितो उहो जवान जो नालो हैदर हो, हैदर जो चेहरो सुर्ख हो, अखियुनि में जलाल हो, बेनियाम तलवार हैदर जे हथ में ही, हुन कयो मुंहिंजी फौज ते हमलो, हुन मुंहिंजो वलीद बिन उतबा मारियो, हुन मुंहिंजो आसिम बिन सईद मारियो, हुन मुंहिंजो नौफल बिन खौलत मारियो, हुन मुंहिंजो सॻो पुटु हंज़ला मारियो, हुन जी सॼी फौज गजी माण्हू मारिया 34, अकेले अली माण्हू मारिया 36, माण्हू मारिजी विया 70, पोते बचा 930, के 930 बचा भॼी विया। को काॾे पियो भॼे, कोई काॾे पियो भॼे, कोई काॾे पियो भॼे। जेॾीमहिल हिकु पहाड़ ते कठे थिया, हिक ॿिए खे पिया चवो, तूं छो भॻे, तूं छो भॻे, तूं छो भॻे, मां तोखे छा ॾसियां? 930 जो 930 सिपाही हिक ॿिए जे पासे ॾे निहारे चपियो, कीअं न भॼां, अली त मुंहिंजे पुठियां हो, अली त मुंहिंजे पुठियां हो, अली त वॾी महिरबानी, वॾी महिरबानी। इन अली जूं धीअर बाज़ार में रुली वई। फज़ाइल तुंहिंजी मर्ज़ी, जीअं वणी तीअं ॿुधी। अचो त चंद घरियूं न मज़लूमनि खे रुआं, जंहिंजे लाशनि जे मथां भेनरुनि खे कंहिं रुअण न ॾिनो। निहायत इज़त माब मौला जो बहितरीन मदा जिक्र में तशरीफ फरमा। इलाही सादात गैर सादात मातमी नौजवान चेहरा जिक्र में तशरीफ फरमा। आदम खां वठी हिन दम ताईं दीन जे करे नबियुनि जा पुट ईअं न रुलिया जीअं अली जो धीअ रुली। अल्लाह दर्जात बुलंद करे अदा सुल्तान ज़ाकिरीन अहमद बख्श भट्टी बाबा, उन्हनि जे लफ़्ज़नि में ज़वार एॾो असर आहे। 1400 साल खां उन्हनि जा पढ़ियल लफ़्ज़ पढ़ो, उन्हनि जे लफ़्ज़नि में ख़ुदा एॾी रूहानियत लिखी आहे। हू पढ़ंदो हो कि रसूल ऐं हिज़यान जोड़ कोन्हे, बतूल ऐं भुलजण जो जोड़ कोन्हे, अली ऐं बुज़दुली जो जोड़ कोन्हे, ज़ैनब ऐं बाज़ार जो जोड़ कोन्हे। मरहबा मरहबा। हा पुराना आज़ादार आयो समझी, मां लॻ दफ़ा पढ़ा। रसूल ऐं हिज़यान जोड़ कोन्हे, अली ऐं बुज़दुली जोड़ कोन्हे, बतूल ऐं भुलजण जो जोड़ कोन्हे, ज़ैनब ऐं बाज़ार जो जोड़ कोन्हे। हलंदी मजलिस में बाबा हिकु दुआ घुरंदो, मुंहिंजा अल्लाह या त अली खे धीअरूं न ॾियां, ओ मुंहिंजा करीम रब जे ॾिनियूं हई त आलिया जी जुती बि बाज़ार न अचे। ज़वार मातम करे रो इन लाइ था रुआरे इहा ॻाल्हि थी, जंहिं माहौल में अली जे पुटनि खे अचणु न खपंदो, उन माहौल में बिगैर चादर जे अली जी धी ज़ैनब आहे। सभु अक़ीदे वारा वेठा आहियो, अवां जी धरती ते करम मौला जो, सभु साहिब मार्फत साहिब अक़ीदा वेठा आहियो। अल्लाह दर्जात बुलंद करे। अल्लामा अज़हर हुसैन ज़ैदी मरहूम जा ख़तीब आले मोहम्मद, उन पंहिंजी हिकु आप बीती पंहिंजी किताब में लिखिया कि हिकु साल मां शाम ज़वारी ते वयुमि, चए तो मूंसां भेण बि गॾी, धी बि गॾी। हाणे जेके शाम जा ज़वार वेठा आहियो, जेके न विया हो मां समेत जेके सिको था पिया, मालिक अव्हां खे हिन साल ई पंहिंजी चाउठ चुमाए
वो चए तो मूंसां भेण भी गॾी मूंसां वॾी धी भी गॾी चए तो बाज़ार शाम मां जेमल बाबू सात जे दरवाजे ते पहुताते न अचानक मुझे कुल्ले ते हथ आयो चए तो मां जो पोते निहारियो मुझी वॾी भेण आ मुझे सामो हथ वधी चई ज़ैदी साहब को मुतबादिल रस्तो हुजे तो ओना वठी हल मूं हथ वधी चयोमांसि भेण आई त ज़वारी ते आ न ॾिस न उहा बाज़ार जाथा तुंहिंजी आकाज़ादी हली हाणे सैयदनि खां माफ़ी वठी जुमिलो थो पढ़ां ॾाढो ॾुखियो जुमिलो चए तो मुंहिंजी भेण मुंहिंजे आॾो हथ वधी चयो अदा ॾाढी सोढ़ी बाज़ार आ रश एतिरी आ रश जे करे कंहिंजो कुल्लो थो लॻे कंहिंजो हथ थो लॻे मां सैयद ज़ादी आ तू मातम करे रुने ज़ैदी जूं अखियूं वसी पयूं रोई फरमाइनि था भेण जंहिं बाज़ार मां तू चादर सां नथी हले इन बाज़ार में बिगैर चादर ते अब्बास जी भेण हली मां लॻदफ़ा फरमाइनि था जंहिं चादर जंहिं बाज़ार में चादर सां तू नथी हली सघे इन बाज़ार में अब्बास जी मुर्शिद ज़ादी बिगैर बुरके जे हली आ पहुता सैयद जिंदान में किस्मे किस्मे जा मानू गुजरंदा जिंदान जे दरवाजे ते इमाम सजाद मौला मोहम्मद बाकिर किस्मे किस्मे जा मानू गुजरंदा के पत्थर हणंदा त कैदियन के पर्दो करे गुजरंदा मजबूर लाचार हन मत कुछ घुरन न जिंदान जे दरवाजे ते इमाम सजाद मौला मोहम्मद बाकिर एक ज़ईफ मर्दा एक बुढ़ड़ी मस्तूर लवार 7 ॾींहं पूरा सिज उपरिया जिंदान जो सामू दरवाजे ते वञी बीहंदा शाम जो सिज लहिया ज़ाल मुड़स वरी ॿई बुढ़ड़ा ज़ईफ वापस वञंदा जेमल 7 ॾींहं लवार साईं वापस वञण लॻा न तुंहिंजो मुंहिंजो नंढड़ो इमाम सजाद जे पासे ॾे निहारे बाकिर मौला हथ ॿधी बाबे जे आॾो बाकिर इमाम चए थो बाबा ॾिसां तो पियो 7 ॾींहं ई ज़ईफ मर्द भी अचे थो या ज़ईफ मस्तूर भी अचे थी बाबा सॼो सॼो ॾींहुं ज़िंदान जे साम्हूं दर ते बीहनि था बाबा लॻे थो इन्हनि जो कोई कमु आहे पर चवी नथा सघनि बाबा इन्हनि खां पुछ न शायदि इन्हनि जो कोई कमु आहे हाणे मोमिन जी दिलि गुलाब जे गुल खां वधीक नरम हूंदी आहे जेके नंढी औलाद रखो था नंढड़े पुट जो मुंहुं चुमी सजाद अखियुनि मां लुड़क वहाए चए थो बाकिर कम हर कंहिंजो वसंदे में हूंदो आहे असां त लुटिजी विया आहियूं मरहबा मरहबा हर कंहिंजो कम वसंदनि में हूंदो आहे असां त शाम जा कैदी आहियूं न बाबा इन्हनि खां पुछ शायदि इन्हनि जो कोई असां में कमु आहे सजाद इमाम सॾु कयो ओ ज़ईफ मर्द 7 ॾींहं अचे थो दरवाज़े ते बीहे थो छा तुंहिंजो को असां में कमु आहे हाणे जेके मार्फत वारा वेठा आहियो हाणे मर्द न ॻाल्हायो घर वारी जे कुल्ले ते हथ रखी चए थो चओ न उहा ॻाल्हि जेका हर रोज़ घर चवंदी आहे चओ न उहा ॻाल्हि जेका हर रोज़ घर चवंदी आहे हाणे मर्द अदा न ॻाल्हायो उहा बुढ़ड़ी ज़ईफ आहे हाणे वरी बि ॾुखियो जुमिलो आहे खुसूसन सैयद माफ खां बाद में सब अज़ादारन खां मां मुतबादिल मां के लफ्ज नथो मिले मां कीअं पढ़ा दिल दुखे हुसैन जो सदको माफ कजाए उहा ज़ईफा मस्तूर जिंदान जे आॾो अची इमाम सजाद जे पासे ॾे निहारे चती केदी पहिरियां इहो ॿुधा छा तूं मुस्लमान आहे हो दीन जे वारिस खां पुछा थी करे छा तूं मुस्लमान आहे सजाद फौरन पढ़ियो आहे वहदहू ला शरीक लह मां हुन जी वहदानिया जो कायल आहियां चती छा नबी जी शरीयत खां वाकिफ़ आहे फरमाइनि था जीअं मां वाकिफ़ आहियां काइनात में को ॼाणे ई कोन थो चती पोइ छा सवाल पुछां जवाब ॾे छा नबी जी शरीयत में ग़ुलाम ख़रीद करणु जाइज़ आहे रोई फरमाइनि था ख़रीद करे आज़ाद करें त वॾो सवाबु आहे हाणे जंहिंजी नंढी नंढी औलाद आहे हुसैन जो सदको माफ़ कजो दिल दुखे त ईअं नंढड़े इमाम बाकिर ॾे इशारो करे चती केदी नाराज़ न थी जा मसलो बि पाण ॾसियो अथई त शरीयत में ग़ुलाम ख़रीद करणु जाइज़ आहे अल्लाह जे नाम ते ही बच्चो मांखे ॾींदे नंढड़ो बच्चो 5 सालनि जो मांखे ॾींदे ओ रोवण वारो ये नंढड़े पुट जा रुखसार चुमी हाँ असां लाइ फरमांदा इंसाफ कर छा हेड़ा बच्चा भी कोई विकणंदो आ रोवण वारो इमाम जूं अखियूं वसियूं बाकिर इमाम बाबे जे करीब आयो
डाडो रुनो रोई चे तो बाबा जे घुरई थी तमा के दई छड़िया रोई चे तो छो बाकिर मिठन ते सुमी सुमी थकजी पियो आ तन्ना थो चए वक्त ते खाधो नथो मिलई तन्ना थो चए रोई चे तो बाबा इन लाए नथो चवाए जेका मुंजी कीमत मिलई फुफिन जो चादरूं वठ जाए रोई चे तो बाबा तुंजी फुफी वडी परदादारा जेका हर मोड़ ते चवंदी आया एक चादर जो माली जी धी आया मरहबा मरहबा खुदा तुझे मातम कबूल करे इमाम फरमांदा माई ही बच्चो छा कदियां चेती न के मदीने वठी वीना जवार सही मुद्दत का बाद अदावतन जो ना बुधई फरमांदा छा कदियां चेती उते मुंजा मुर्शिद अली रहंदो उन जा पुट वड्डे जो नाव हसना नंढे जो नाव हुसैन आवाज आयो हुसैन जो गुलाम बनाईंदियां चेती नके दी हुसैन जो त पंहिंजो अकबर जड़ो सोनो पुट आवाज आयो हुसैन जो वड्डो पुट जंहिंजो नाव सजादा सजाद जो पुट जंहिंजो नालो बागिरा अज खां 3 साल पहिरियां वयम इमाम बाकिर सां बास करे आयम खुदा पंहिंजो पुट ॾिनो त तुंहिंजो गुलाम बणाईंदम पुट त न ॼाओ आहे हिन जूं शिकलूं मुंहिंजे मौला सां मिलन थियूं हिन खे घर वठी वेंदम पुराणो लिबास लहराए नओ पाराईंदीमांस भली सवारी ते विहारे मदीने वठी वेंदम इमाम सजाद जी ख़िदमत में मौला बाकिर जो गुलाम कंदीमांस सजाद दुआ दींदो सजाद मातम करे फरमांदा उम्मे हबीबा माडे ॾिसो सजाद माया आवाज आयो जेके वठण आई हो मुंहिंजो बाकिरा अला लानतुल्लाह अला